खैपुर पीरजकोट जो सहाफ़ी उबैदुल्लाह धारेजो खे वाबडा सबको जे मुलाज़िम बख़्त अली लगारी, इकराम लगारी, हबीबुल्लाह सोलंकी तरफ़ां मौतमार धमकियूं ॾियण ऐं सोशल मीडिया ते गारगंद ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि वाबडा सबको पीरकोट जे करप्ट मुलाज़िम तरफ़ां कयल करप्शन अंदरि बग़ैर मीटरनि जे आटा चक्कियूं, राइस मिलूं, वाटर पंप ऐं बर्फ़ कारखाना हलाइण, उन्हनि खां मंथलियूं वठी पंहिंजा पेट भरण तां सबूत वाबडा सबको खैपुर जो इंजीनियर अब्दुल सत्तार चना खे ॾियण आया, पर इंजीनियर ऑफिस में मौजूद न हुयो। बाद में इंजीनियर जे हुकुम ते संदसि पीए खे लिखत में शिकायतूं बि ॾिनियूं ऐं सबूत बि ॾिना। बाद में सहाफ़ियुनि वाबडा सेप्को जे मेन गेट ते एहतजाज कयो, जंहिंजी अॻवानी अवामी आवाज़ खैपुर जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मुख्तियार फुलपोटो, सीनियर सहाफ़ी ख़ादिम चोणे जो शाह नवाज़ सियाल, सैयद नईम शाह, अब्दुल सत्तार मेहराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन चयो त कलम धड़नि तरफ़ां हक़ ऐं सच लिखण ते मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। जेकॾहिं सच लिखण ॾोह आहे त इहो ॾोह कलम ॾेई कंदा रहंदासीं, पोइ भले खेनि मारियो वञे, क़त्ल कयो वञे। हिननि वाबडा जे चेयरमैन खां घुर कई त वाबडा सेप्को जे करप्ट मुलाज़िमनि इकराम लगारी, हबीबुल्लाह ऐं बख़्त लगारी खे मुअत्तल करे मथीं हक़ीक़त जे क़ुरान पाक ते इंक्वायरी कराई वञे ऐं खेनि सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।